मेरे सतगुर से निराला, मेरे सतगुर से निराला, सतगुर टेऊ राम निराला, सतगुर टेऊ राम निराला, कोई और नहीं। सतगुर टेऊ राम निराला, कोई और नहीं। ऐसा प्रेम पिलाने वाला, ऐसा प्रेम पिलाने वाला, ऐसा प्रेम पिलाने वाला, ऐसा प्रेम पिलाने वाला, वैसे 18 देखा भाई, कोई और नहीं, कोई और नहीं। सतगुर टेऊ राम निराला, स्वामी टेऊ राम निराला, कोई और नहीं। सतगुर स्वामी टेऊ राम निराला, कोई और नहीं। बालपने से रहे ब्रह्मचारी, तपस्या योग किया अति भारी। लगे तो पर्या पे आवाज अच्छे। बालपने से रह ब्रह्मचारी, तपस्या योग किया अति भारी। बालपने से रहे ब्रह्मचारी, तपस्या योग किया अति भारी। बालपने से रह ब्रह्मचारी, तपस्या योग किया अति भारी। तपस्या योग किया अति भारी। तपस्या योग किया अति भारी। ऐसा योग कमाने वाला, ऐसा योग कमाने वाला, ऐसा योग कमाने वाला, ऐसा योग कमाने वाला, कोई और नहीं। कोई और नहीं। टेऊ राम से निराला, कोई और नहीं। टेऊ राम से निराला, कोई और नहीं। वर वैरागी ब्रह्म सुज्ञानी, रचता अपनी अनुभव वाणी। वर वैरागी ब्रह्म सुज्ञानी, रचता अपनी अनुभव वाणी। रचता अपनी अनुभव वाणी। रचता अपनी अनुभव वाणी। ऐसा वाणी बनाने वाला, ऐसा वाणी बनाने वाला, ऐसी वाणी बनाने वाला, ऐसी वाणी बनाने वाला, कोई और नहीं। कोई और नहीं। सतगुर टेऊ राम निराला, स्वामी टेऊ राम निराला, कोई और नहीं। सतगुर टेऊ राम निराला, स्वामी टेऊ राम निराला, कोई और नहीं। सतगुर पतित उद्धारन हारा, भव सागर से तारन हारा। सतगुर पतित उद्धारन हारा, भव सागर से
निराला स्वामी देऊं राम निराला मेरे सतगुरु से निराला मेरे सतगुर से निराला कोई और नहीं मेरे सतगुर से निराला कोई और नहीं। गुरमुख आत्म ज्ञान बतावे संसार भ्रांति भरम मिटावे 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 संसार भ्रांति भरम मिटावे संसार भ्रांति भरम मिटावे ऐसा भरम मिटाने वाला ऐसा भरम मिटाने वाला ऐसा भरम मिटाने वाला ऐसा भरम मिटाने वाला कोई और नहीं कोई और नहीं। मेरे सतगुरु से निराला स्वामी तेऊं राम निराला सतगुरु तेऊं राम निराला कोई और नहीं मेरे सतगुर से निराला स्वामी देऊं राम निराला सतगुरु तेऊं राम निराला कोई और नहीं कोई और नहीं कोई और नहीं प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज गुंजन उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम राम साईं टेऊंराम साहिब अॼोके ॾींहं ते शनिवार जे ॾींहुं हफ़्ते हफ़्ते जेको असां मल्हाईंदा आहियूं सतगुरुनि जी आसीसा वठंदा आहियूं। अॼु हिकिड़ो परम पवित्र ॾिहाड़ो बि आहे उन सां गॾु भई चंड ग्रहण बि आहे ऐं सतनारायण बि आहे। परमात्मा जी लीला हर का निराली हूंदी आहे ऐं जेके महापुरुष हूंदा आहिनि जेके अवतार वठी ईंदा आहिनि उन्हनि जूं लीलाऊं बि के अजीब हूंदियूं आहिनि। सतगुरु टेऊं राम निराला कोई और नहीं हिकिड़ा अहिड़ा अजीब संत थिया जिन जे जीवन में आनंद हो। पहिरीं पहिरीं ॻाल्हि शुरूअ में कीअं थी बालपने से रह ब्रह्मचारी बचपन खां वठी हुन ब्रह्मचर्य जो पालन कयो। नंढड़ा हूंदा हुआ जीअं जीअं वॾा थींदा विया अटकल 16-17 साल जा थिया पिता शरीर छॾियो। साईं जन जो मन भक्तीअ जे पासे परमात्मा जे पासे सत्संग जे पासे नाम जे पासे वधंदो वियो। इहे त बचपन खां ई परमात्मा जो भजन कंदा हुआ। स्कूल में वेही करे बि परमात्मा जो भजन कंदा हुआ। ॿारनि खे विहारे वेही भजन कराईंदा हुआ। पर उहा भजन वारी ॻाल्हि उनजी वधंदी वई घटि कॾहिं कोन थी। उहो स्कूल जो मास्टर हेड मास्टर साईं आसूराम साहिब घर अची सत्संग कंदा हुआ।
साईं टेऊंराम साहिब भी पाण सत्संग कंदा हा, वरी पिता खां पोइ पाण पछाड़ियो कंदा, पर तॾहिं बि उन्हनि गुरूअ खे अॻियां कयो। सत्संग भले पाण मथां कंदा, गुरू हिकिड़ो भॼन चई वेठा, हाणे भई तूं कर, वॾी उमिरि जा हूंदा हा, महात्मा जा तूं वेठो कर, पर श्रद्धा केतिरी, विश्वास केतिरो, उहो गुरूअ में विश्वास वधंदो वियो, अभिमान न आयो। जीवन में हिकिड़ी ॻाल्हि आहे, जंहिं माण्हू खे अभिमान न आयो उन वटि ॿियो सभु कुझु ईंदो, ऐं जे अभिमान जी हिकिड़ी दीवार अची वई, प्रशंसा जी दीवार अची वई, त वरी ॿियो कुझु बि न ईंदो, बाउंड्री लॻी वेंदी हली, वॾाई अची वई, मान अची वियो, अभिमान अची वियो, त हाणे कुझु बि न ईंदो, सभु उनखे ब्रेक लॻी वेंदी। अभिमान अहिड़ी शइ आहे जो भॻवान खे बि ब्रेक लॻाए छॾींदो आहे, भॻवान बि गुम थी वेंदो आहे। न ॿुधायमि भई हिकु दफ़े हिकिड़ो संतनि जी कथा में ईअं लिखियलु सम्झाइण जे लाइ, हुननि 4 ॻाल्हियूं ॿुधायूं। चई भई हेॾी ईअं सभा भरी पई हुई, सभई गुण वेठा हा, हाणे उन में हिकिड़ी लॼ बि वेठी हुई। लॼ चइबो आहे अदब सां वेहिजे, फज़ीलत सां वेहिजे। लॼ माना कंध हेठि करे न, लॼारो न, लॼ माना भई साम्हूं शर्म रखिजे, मरम रखिजे, हया रखिजे। लॼ वेठी हुई, अखियुनि में वेठी हुई। हाणे एतिरी में छा थियो, एॾी सभा जे विच में ख़ाली हिकिड़ी ॿी आई, निर्लज आई, जंहिंखे बेलजाई चइबो आहे, बेहयाई चइबो आहे, अखर जेतिरा था सम्झो। उहा आई त लॼ उथी हली वई, लॼ बीठी कोन। हींअर ई पाण हिते वेठा आहियूं, हिकिड़ो ई ख़ाली केरु गोड़ करण वारो हुजे, सभु उन पासे, मुंहिंजो सत्संग वियो पाणीअ में, राम जो भॼन वियो पाणीअ में, धुनी वई पाणीअ में, उन गोड़ वारे खे हिकिड़े खे ॾिसबो न। इहो कोई नई ॻाल्हि कोन्हे। अवगुणनि में हिकिड़ो जेको गुणनि में हिकु अवगुण हुजे त पोइ तकलीफ़ थी पवंदी आहे। हिकिड़ो ई अवगुण सभिनी खे तपाए छॾींदो। देवताऊं 1000 हुजनि, हिकिड़ो ई दैत अचे हणी ऊंधाए करे छॾींदो, छो हुनखे गोड़ा केरु पुॼंदो, त देवताऊं वीचारा विढ़ंदा ई कान। त हया हो अखियुनि में, लॼ हुई, शर्म हुई, अदब हो, ख़ाली बेहयाई आई, निर्लज आई, बेफज़ीलती आई, ईंदे ई हणी सभु ऊंधाए करे छॾी। उहा लॼ उथी हली वई हली। वरी ॿी ॻाल्हि उन सम्झाई, भाई ईअं सम्झो त भई राम भॻवानु पाण वेठो, जॾहिं राम वेठो हो त सभई वेठा शांतीअ में, देवताऊं सभु वेठा। इन विच में वरी काम आयो त राम टिपड़ खयां हली वियो हली। पोइ वरी अॻियां पोयां कॾहिं जेका ॻाल्हि हूंदी आहे न, उनखे अॻियां पोयां करे सम्झाए। कथा त ठाहिणी बि आहे न, भई सेटिंग कई कबी आहे। त ईअं खणी सम्झो वरी भॻवानु वेठो हो, राम ऐं भॻवान जो फ़र्क़ु न आहे, पर सम्झो भई भॻवानु वेठो हो, ईअं श्री विष्णु भॻवानु सम्झो वेठो। त एतिरीअ में अभिमान आयो त भॻवानु टपड़ खयां, भॻवानु हली वियो। अभिमान चयो ॾिठो मुंहिंज में केॾी ताक़त आहे। या सम्झो भई राम वेठो हो त काम आयो, त काम ॾिठो, चयो ॾिसो केॾी मूं में ताक़त आहे, राम पोइ थी हली वियो हली। जीवन में इहा हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे, अवगुण हिकिड़ो बि ईंदो आहे त गुण हली वेंदा आहिनि, पर जेकर अभिमान न आयो त पोइ वरी ॿिए कंहिंखे ताक़त कान्हे। छो अभिमान कोन्हे न, त बाक़ी सभु गुण अची वेंदा। परमात्मा बि साण हूंदो आहे, कॾहिं अलॻि थींदो न आहे। परमात्मा हर जॻह ते आहे, ख़ाली हिकु जॻह ते कान्हे। इहा ॻाल्हि मां खोले सम्झाई आहे। कीअं? विभीषण आयो, राम भॻवान जो राज तिलक हो, माला खणी आयो। हाणे हिन माला जो कुझु विशेषण ॿुधायां थो, विशेषता। रावण जी पातल माला खणी आयो, भॻवान खे पातल पाइबी आहे? ईअं ई सम्झण जे क़ीमती शइ हुई, लखनि करोड़नि जी, अरबनि जी। उन टाइम में बि एॾी हर कंहिंखे न हूंदी आहे। विजय जी माला हुई, विष्णु भॻवानु हमेशह पाईंदो आहे।
पर रावण खे अहिड़ी माला हुई ॾाढी ऊची, हीरनि जी, मोतियुनि जी, माणकनि जी, लाल जवाहर, उन में क़ीमती मणिया लॻल हुआ। एॾी सुठी माला विभीषण चयो त अहिड़ी माला किथे दुनिया में ई कान हूंदी। मां जेकी भॻवान खे भेंट ॾियां थो, जो माला जो संग आहे न, रावण जी माला हुई, अपमान वारी माला हुई। ऐं हीअ बि खणी आयो ॾाढो साईं, सभिनी खे ॾेखारे अची करे सिधी सिधी भॻवान खे पातईं। भॻवान वारी माला फट लाहे करे सीता खे पाए छॾी। सीता चयो हाणे राम बि न पाती आहे, आऊं बि न पायां। हनुमान पासे वेठो, ठक उनखे पाए छॾी। हनुमान माला ॾिसी ख़ुशि थी नचंदो टपंदो ॿाहिरि हली वियो, खणी वियो। हाणे पोइ त सॼी ख़बर ई आहे। माला खे हुन ॾिठो त हुनखे राम ॾिसण में कोन आयो। मां वरी कॾहिं सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु पुछंदो आहियां, उन माला में सच ॿुधायो तव्हां, राम हो की न हो? कंहिं बि कण कण में राम आहे त माला में बि हूंदो, पर छा आहे असां हनुमान वांगुरु थोरी आहियूं। हनुमान खे ॾिसण में कोन आयो, असांखे ॾिसण में आयो। हनुमान खे सम्झ में न आयो, असांखे सम्झ में आयो। पर छो इहा ॻाल्हि थी? इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। ॻाल्हि जेका आहे न उहा कोई ख़ासि ॻाल्हि कान्हे, पर इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। उन वरी कन ते रखी ॾिसो, आवाज़ बि न आयसि, त उन वरी चकणी करे उनखे टोड़ियईं, तॾहिं बि उनखे अंदरि ॾिसण में राम न आयो। नदीअ में सरियूं में हीअं विच में फिटी करे छॾी। त विभीषण खे त हो न यार, हेॾी महांगी माला ऐं हीअ बांदर जो पुटु भेण सां, हिनखे सॼी हीअं कटोड़े ऐं फिटी थो करे छॾे। हिनखे कोई कंहिं काई कोन्हे। बांदर जो बांदर ई रहंदो न, मूर्ख जो मूर्ख ई रहंदो। अॼु चए भेणा बांदर तोखे सम्झ में कान थी पए ॻाल्हि। कंहिंखे चई? जंहिं हिनखे राम सां मिलायो, जंहिं हिनखे राम जो ॾसु ॾिनो, जेको सभिनी खां पहिरीं हिनखे मिलियो, जेको राम वटि वठी आयो, उनखे बि माण्हू दुनिया जे पदार्थनि खे ॾिसंदो आहे, भॻवान खे न ॾिसंदा आहियूं। जिते भॻवान दुनिया जे पासे नज़र हूंदी न, त उते भॻवानु नज़र न ईंदो। ऐं जेॾी महिल भॻवान जे पासे नज़र ईंदी हूंदी त दुनिया नज़र न ईंदी। दुनिया जो वास्तो ई न रखबो। हुन टोड़े छॾी माला। तॾहिं हुन चयसि, तो में आहे राम? तूं चईं त मणियनि में कोन्हे। चई कोन्हे मूं में। ऐं हुनखे रड़ करे एॾी जोर सां हांव फाड़े छॾे। अहिड़ी ईअं न कोई तव्हांजे लॻे त भई हीअ छाती हूंदसि की न, बांदरनि जा न वॾा हूंदा आहिनि, लाहींदा न आहिनि, ईअं फाड़ी कान। हुनखे हांव पंहिंजो बि फाड़े ॾेखारियईं, हुनजो बि फाड़े ॾेखारियईं। ॾिस एॾी जोर सां हुनखे सम्झाईं त राम कीअं हूंदो आहे। जिते अभिमान न आहे उते राम। साईं टेऊंराम साहिबु पाण सत्संग कंदा हुआ, पाण अॻियां पिता जी जॻह ते विहंदा हुआ, सम्झो। पर साईं आसूराम साहिबु उनखे वरी आसण छा आहे, भले ईअं विहंदा हुआ वधीक, पर पोइ चवंदा नाम वठां त इन खां वठां, उन खां बि नाम वरितनि। नाम वठी करे उन वरी जाप कयनि। मन में अभिमान न आयो। ऐं केसि ताईं न आयो? आख़िर ताईं न आयो। सभा ईअं भरी पई हुई, चेट जो मेलो हो टंडे आदम दरबार में। साईं आसूराम साहिब बि आया, उहे वेठा। साईं टेऊंराम साहिब बि वेठा। चवनि त कंहिं भॻत खे चओ त मुंहिंजी जुती खणी अचे। साईं टेऊंराम पाण खणी आया। हिकु कथा सभु ॿुधाईंदा आहियूं। साईं टेऊंराम में नम्रता हुई, इहा ॻाल्हि पकी आहे। पर मां नम्रता रखां, इहा ॻाल्हि मूंखे न वणे। आऊं नम्रता कोन रखंदो आहियां, ख़ाली गुण ॿुधाईंदो आहियां। रखणु ॾाढी परे जी ॻाल्हि आहे। मां दिल्लीअ में वियुसि त उहो कोन हिते जेको वॾो मंदरु ठहियो आहे हिन स्वामी नारायण जो, अक्षरधाम, दिल्लीअ में। 150 रुपया त टिकेट हुई, पर सॼो घुमी आयुमि। उन में उनजी फिल्म ठाहे ॾेखारी वञु। जेको पाण संत हो, उन्हनि जो वॾो गुरू, उहो पाण ॿुआरी पियो पाए। मां चयो यार हीअ कमु हिन ॾाढो सुठो ॾेखारियो आहे। कंहिं आश्रम में कंहिं संत वटि गुरू करणु उनखे वियो, उनजे आश्रम में रहियो। उहो हो कोन्हे, 2-3 ॾींहं वेठो। उहो आयो त चई मां त तुंहिंजो इंतज़ारु पियो कयां त अची कंहिं गुरू इंतज़ारु पियो करे अचे भई। पर तंहिं हूंदे बि जेतिरा ॾींहं रहियो आश्रम में, पंहिंजे कमरे में पाण ॿुआरी पाईंदो हो। हाणे जेकर असां पायूं ॿुआरी,
मूंखां त न पुॼे। खाली वॾनि जी गुण ॿुधाए सघिबो आहे, पर जेकर थोरो ज़री बि धारण करे त ई उद्धार थींदो। प्रेम सां चओ श्री राम। निम्रता चवणु सवली आहे, ॿुधणु सुठी आहे, ॿुधाइणु सुठी आहे, पर धारण करणु ॾाढी ॾुखी आहे। उहो माण्हू कमु करे न सघे, भई हितां सफ़ाई कर मां कीअं कयां, हितां त करे न करे। स्वामी नारायण वारो संत मूं तव्हांखे ॿुधायो त किथे ॿुआरी पातई, पंहिंजे कमरे में। हाणे वरी काई माता हुजे चवां त पंहिंजे घर में भई तोखे तकलीफ़ थी वई आहे, वॾनि गोॾनि में सूरु अथई, पोचो खणी कर पंहिंजे ई घर में, मुंहिंजे घर में न पंहिंजे। चई साईं पोइ मायूं जो आहिनि मां वरी कीअं कंदमि, सूरु भले हुजे, छा चयमि, गोॾो भले निकिरी वञे, मूंखे ॿी ढकणी विझाइणी पए, लख ॿ लख ख़र्चु करिणो पए, उनजी मूंखे चिंता न आहे, पर मां ॿुआरी मिड़ई न पाईंदमि, पोचो घर में मां न कंदमि। कीअं सची ॻाल्हि न आहे? मां कीअं करे सघंदुमि? हो जो कम वारी माई ईंदी उहा कंदी न। चई उहा कम वारी माई घणे साले जी आहे ऐं तूं घणे साले जी आहीं? हिकिड़े खां पुछियुमि। चई त साईं उहा जेका मालकियाणी आहे उहा 60 साले जी आहे ऐं कम वारी माई उहा 72 साले जी आहे। उहा 72 साले वारी माई पाणी भरे ॾिए, ॿुआरी पाए ॾिए, हा न, वॾे खां शेवा वठ बि कान्हे, चइबो आहे वठ बि त सही न, उहा त नौकरियाणी आहे। ईअं थोरी आहे मां कंहिं तव्हांखे ईअं चवां कोन थो भले तव्हांजी मर्ज़ी जेकी कयो, ईअं बि कोन थो चवां त कम वारी माइन खे कढी छॾिजो, ईअं बि कोन थो चवां उन्हनि जे हथ जो पाणी न पीजो, ईअं कुझु बि नथो चवां। पर हिकिड़ी ॻाल्हि वीचार जी आहे, नम्रता जी ॻाल्हि, कमु करण जी ॻाल्हि, ॿुआरी पाइण जी ॻाल्हि, इहा सिर्फ़ु चवण में सवली आहे, करण में वरी ॾाढी ॾुखी आहे। तव्हांखे बि ॾुखी आहे, मूंखे बि ॾुखी आहे। संत महात्माऊं जेके करे वियासीं पार थी विया, उनखे काई तकलीफ़ न आई। साईं टेऊंराम साहिब खे अभिमान पछाड़ी जो करे जुती खणी पाण आया ऐं अची करे गुरूअ खे पाराए। असां में ओतिरी नम्रता ईंदी कोन, भले मां 100 दफ़ा जॻहियुनि ते जिते वञा उते इहा ॻाल्हि ॿुधायां, पर आउं थोरी पाराईंदुमि। आउं त झुकण वास्ते तयारु न आहियां, मुंहिंजे अॻियां केर बि दुनिया झुके भले झुके, पर आउं कंहिंजे अॻियां झुकां, ईअं कीअं थी सघंदो आहे? मूंखे झुकणु न ईंदो आहे। जे न ईंदो आहे त पार बि थियणु मुश्किल थी पवंदो। पोइ वरी पार माण्हू न थिए, पोइ सोचे न बसि असां ख़ाली ॻाल्हियूं कयूं था, ठीकु आहे, ॻाल्हियुनि में सम्झो ॻाल्हियुनि जा ॻोथरा भरींदा वञो। साईं टेऊंराम साहिब बचपन खां वठी ब्रह्मचर्य में रहिया, तपस्या ऐं योग ज़बरदस्त कयनि, तपस्या कंदा। मां तव्हांखे ॿुधायो न, वण जे हेठां वञी वेठा, स्कूल में विया पढ़ण जे वास्ते, पोइ स्कूल मां निकिरी विया, वञी करे वेठा, शाम जा 4 थी विया, घर ईंदे ईंदे वण हेठां वेठा, रोटी अलाए खाई विया अलाए न खाई विया, नाश्तो अलाए करे विया अलाए न करे विया, जिते तव्हां बीहंदा मां ॿिन्ही पासे क़बूल मूंखे आहे। सम्झो भई ॾुध ऐं ॾोढो सुबुह जो घरां खाई विया त उञ लॻंदी न 12-1 ॿी ताईं, न लॻंदी? सम्झो न खाई विया त ॿार खे 4 ताईं बुख लॻंदी की न लॻंदी? जिते तव्हां खोड़ो भञो, वरी पंहिंजे क्रिया जो बि ख़्यालु थींदो न, पंहिंजे भॼन में वेठा। पिता आयो, हुन सां गॾु हली आया, माता सां अची मिलिया, पोइ उते घर में 6 बजे अची रोटी खाधी, सुबुह 7 बजे स्कूल खुलंदो न, अॼुकल्ह वांगुरु थोरी कोई 10 खां वरी 1 ताईं हलंदो या 5 ताईं हलंदो, ओड़ो स्कूल न हो, डे स्कूल न हा तंहिं ज़माने। 7 बजे सुबुह जो वञिबो हो ऐं 12 बजे वरी वापसि अचिबो हो। पर 4 बजे बि आया त खाई विया या न खाई विया, उञ लॻनि या न लॻनि, बुख लॻनि न लॻनि, पर तपस्या में रहिया, भॻवान जे भॼन में रहिया। तपस्या योग किया अति भारी, परमात्मा सां सदाईं जुड़िया पिया हूंदा। रांदि करणु विया, नदीअ जे किनारे सनानु करणु विया, छोकिरो सम्झो नदीअ में ॿुॾी वियो, वञी करे उते बि परमात्मा सां मिली आया, परमात्मा जो दर्शन करे आया, उन सां राम राम जेकी बि आहे नमस्कार करे आया लाल साईं खे। परमात्मा सां सदाईं जुड़ियल हा, चाहे रांदि कंदा हा, चाहे नाम जपींदा हा, चाहे स्कूल में वेंदा हा, चाहे झंगल में वेहंदा हा, चाहे वण हेठां वेहंदा हा, चाहे क़ब्रिस्तान में वेहंदा हा, 24 कलाक परमात्मा सां उन्हनि जो योग चालू हो, उन्हनि सां जुड़िया पिया हूंदा हा। ऐसा योग कमाने वाला, अहिड़ो जेको 24 कलाक योग करण वारो, अहिड़ो कोई मुश्किल माण्हू मिले, न मिली सघे।
ॿियो वर वैरागी ब्रह्म सुज्ञानी, वैराग वारी वाणी साईं जी कहिड़ी आहे, रचता अपनी अनुभव वाणी, ऐसी वाणी बनाने वाला कोई और नहीं। वरी साईं जन आया पतितन खे उद्धार करण वास्ते, सतगुर पतित उद्धारन हारा, भव सागर से तारन हारा, ऐसा पार तराने वाला। पंहिंजे सिख्या सां पंहिंजे कर्म सां सम्झाइण लाइ साईं जिन खे बि गीता जूं ॻाल्हियूं जेके हूंदियूं पर उहे कीअं ई सम्झाईंदा कान, भई गीता में हीअं लिखियलु आहे, उहो वरी पाण कंदा त वरी कविन लिखियो भई कीअं हूंदा साईं टेऊंराम महाराजनि। कीअं आहे गीता का संदेश, गीता का संदेश सुनाया, गीता का संदेश सुनाया, नहीं सुनाया करके दिखाया, नहीं सुनाया करके दिखाया, उस पे चल के दिखाया था, मनुज बन आया था, उस पे गुरुदेव मनुष्य बन आया था, मेरा टेऊंराम गुरुदेव मनुष्य बन आया था। वरी उन वो ज्ञान ॿुधायो, संसार भर में मिटाइनि, उन संसार मिटाइण वारो केरु आहे, भॻवान जो तदन्य छेता न ह्योपपद्यते। अर्जुन चयो कृष्ण भॻवान खे, तोखां सवाइ मुंहिंजे हिननि संसन खे लाहिण वारो ॿियो केरु कोन्हे, तोखां सवाइ कृष्ण भॻवान खे अर्जुन चयो तदन्य संशयस्यास्य छेता न ह्युपपद्यते, तोखां सवाइ हिन संसन जे टोड़ण वारो छेदन करण वारो ॿियो कोई कान्हे। साईं टेऊंराम महाराजनि बि अची करे उहो भरम मिटाया, संसार मिटाया, आत्मा जो ज्ञान ॾेई असांखे उन परमात्मा जे पासे लॻाइनि। अहिड़े गुरू महाराजनि जो असां उहो ॾींहुं मल्हायूं था। गुरू महाराजनि जी सभिनी ते आशीर्वाद थिए। ईअं ई हिकिड़ो वरी हिन जी तुक जे लठ चिपीअ वारा मुंहिंजा साईं, ओ लठ चिपीअ वारा मुंहिंजा साईं, सतगुरु टेऊंराम तुंहिंजो, सतगुरु टेऊंराम तुंहिंजो, पूरण काम तुंहिंजो, पूरण काम तुंहिंजो, नालो मिठो निर्वार आए, सतगुरु टेऊंराम तुंहिंजो, पूरण काम तुंहिंजो, नालो मिठो निर्वार आए। सुहिणी सूरत तुंहिंजी मूंखे नेत याद आहे, सुहिणी सूरत तुंहिंजी 119 याद आहे, सुहिणी सूरत तुंहिंजी मूंखे नेत याद आहे, सुहिणी सूरत तुंहिंजी मूंखे नित याद आहे। ध्यान धरण सां अंदर अहलाद आहे, ध्यान धरण सां अंदर अहलाद आहे, ध्यान धरण सां अंदर में अहलाद आहे, ध्यान धरण सां अंदर अहलाद आहे। सभा जो शेर तूं, सभा जो शेर तूं निर्मल निर्वेर तूं, निर्मल निर्वेर तूं सुहिणो तुंहिंजो दीदार आ, सभा जो शेर तूं
सतगुरु टेऊ राम तुंहिंजो स्वामी टेऊ राम तुंहिंजो पूरण काम तुंहिंजो पूरण काम तुंहिंजो नालो मिठो